अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में खणी आया आहियूं मज़ेदार तवा फिश फ्राई जी रेसिपी। ही रेसिपी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां मां हिकु ब्लेंडर में थूम विधी आहे, तक़रीबन 7 खां 8 ॻड़ियूं। सावा मिर्च आहिनि 2 अदद, जीरो आहे 1 टीस्पून। हाणे मां पाणी ऐड कंदमि तक़रीबन 3 खां 4 टेबल स्पून। ही सभई शयूं विझण खां पोइ चङी तरह सां पीसे छॾींदासीं ऐं हिकिड़ो पेस्ट तयारु कंदासीं। हाणे हिकु प्याले में मां मच्छी विधी आहे तक़रीबन 900 ग्राम, जेको तक़रीबन 1 किलो जे बराबरि आहे। कसूरी मेथी जा पत्ता विधा आहिनि 1.5 टेबल स्पून। लूणु विधो आहे 1 टीस्पून। हैड आहे 1/2 टीस्पून। कुटियल सुका धाणा आहिनि 1.5 टेबल स्पून। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून। पेपरिका पाउडर मां विझां थी 1 टीस्पून। अगरि तव्हां वटि पेपरिका पाउडर मौजूदु न आहे त पोइ तव्हां कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 टीस्पून विझी सघो था। हाणे मां ऐड कयां थी थूम ऐं सावनि मिर्चनि जो पेस्ट, जेको असां पीसे रखियो हुयोसीं। लीमे जो रस ऐड कंदमि तक़रीबन 2 टेबल स्पून। ऐं राई दाना यानी अहुर आहे 1 टीस्पून। ये सभई शयूं विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे असां रेफ्रिजरेटर में रखंदासीं तक़रीबन अधु कलाक जे लाइ। जी फ्रेंड्स, मच्छी खे तक़रीबन अधु कलाक जे लाइ रेफ्रिजरेटर में रखण खां पोइ हाणे मां तओ गरम कंदमि ऐं तए ते तेल विझंदासीं तक़रीबन 3 खां 4 टेबल स्पून। ऐं तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां मैरिनेटेड फिश जेका आहे तए ते ऐड कंदासीं ऐं फिश जे पीसिस खे तए ते चङी तरह सां फैलाइण खां पोइ असां पचाईंदासीं तक़रीबन 5 खां 7 मिनट्स ताईं तेज़ बाहि ते, ताकी मच्छी जो पाणी ख़ुश्क थी वञे ऐं मच्छी जेका आहे उहा गोल्डन थी वञे। जी फ्रेंड्स, 5 खां 7 मिनट्स ताईं तेज़ बाहि ते पचाइण खां पोइ मच्छी जी हेठी साइड जेका आहे उहा गोल्डन थी वई आहे ऐं कड़क थी वई आहे। त हाणे असां मच्छी जी साइड चेंज कंदासीं ऐं मच्छी जी ॿी साइड खे बि तक़रीबन 4 खां 5 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं, जेसि ताईं मच्छी गोल्डन ऐं क्रिस्पी थी वञे। जी फ्रेंड्स, 4 खां 5 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ मच्छी जी ॿी साइड बि गोल्डन थी वई आहे ऐं कड़क थी वई आहे। हाणे असांजी मज़ेदार तवा फिश फ्राई बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मां इंशाअल्लाह मुलाक़ात कंदमि तव्हां सां हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।